अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां शेरदिल गाहो ऐं अॼु असां मौजूदु आहियूं मुमताज़ मौलाई साहब जे जेको घरु आहे उते इफ़्तारीअ खां पोइ संगत सां गॾु वेठा आहियूं। असगर खोसो बि मूंसां मौजूदु आहे ऐं सुराब सुमरो अली गुल मला साहब बि असां सां मौजूदु आहे। त असगर खोसो साहब असांजो ऐं तव्हांजो फेवरेट कॉमेडियन अबा हे ॾिसो बा हे ॾिसो हे ॾिसो हे ॾिसो बा हे ओ यार हिन वीचारे जो पेज नओं आहे ऐं असांजो सिंध जो वॾो टैलेंट आहे, असांजे सिंध जो आर्टिस्ट आहे ऐं असां हिकु ॿिए जी सपोर्ट न कंदासीं त केरु कंदो। असांजे सिंध में अॻे आर्ट जो क़दुरु कोन्हे, इन करे जेके थोरा आर्टिस्ट आहियूं त हिक ॿिए सां प्यारु कयूं, हिक ॿिए जो क़दुरु कयूं। हे झोली अथव, हिन जे पेज खे मिली लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, जल्दी कयो, देरि न कयो। मालिक बि चए थो माना बाह ॿारीनि अथसि जीअं आयो आहे न, अलाए को हिनखे इज़राइल फोन कई आहे त हफ़्ते वारो कयो। मुमताज़ मौलाई साहब बि तव्हांखे रिक्वेस्ट थो करे। असांजे हिते जी तमामु सुठी महिनत, तमामु सुठो कमु आहे ऐं वाक़ई पेज खे हुनखे लाइक कयो, फॉलो कयो यार। ऐं हिमत अफ़ज़ाई तव्हांजो असां आर्टिस्टनि जो तव्हां ते हक़ आहे, मोहबत जा तलबगार हूंदा आहियूं। असांजी हिमत अफ़ज़ाई जेकर तव्हां कंदो त असांजो टैलेंट थोरो अॻिते ईंदो। नौजवाननि खे जेतिरो थी सघे हिमत अफ़ज़ाई कयो ऐं हुननि खे हुनजो क़दुरु कयो, हुनखे फॉलो कयो, लाइक कयो। वॾी वॾी महिरबानी। साईं हे वसायो व्याजी जेको मूंसां गॾु हूंदो आहे अली गुल मला साहब। हा दोस्तों, ख़ुशी जो आबाद हुजो। असांजो शेरदिल गाहो दोस्त आहे नंढड़ो ऐं बहितरीनु आर्टिस्ट आहे, त हिन जे पेज खे लाइक कयो, फॉलो कयो। माशाल्लाह हिनखे जेको आहे सो पहिरें ॾींहुं जेकी कई असीं पाण लाइव आयासीं, माशाल्लाह तव्हां 6000 खण माण्हू फॉलोवर थी विया हिकिड़े ॾींहं में, 10,000 माशाल्लाह। वरी अॼु त मूंखे उमेदु आहे हा इनशाला 20,000 थी वेंदा इनशाला मौला जे हुकुम सां। त हीअ सुराब ख़ान शेरदिल गाहो ऑफिशियल जेको यूट्यूब चैनल आहे उहो बि माशाल्लाह सुठी हाणे ग्रोथ करे पियो ऐं हिन वक़्तु जेके आहिनि नवे माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि। शेरदिल गाहो ऑफिशियल पेज जो नालो बि इहो ई आहे, पेज जो नालो आहे शेरदिल गाहो ऐं शेरदिल गाहो ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे। हिन में वीडियोज़ ईंदा आहिनि, असां बि हुन सां गॾु हूंदा आहियूं हुते। त दोस्तो जेके बि असांखे हिन वक़्तु 100 खनि माण्हू ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त असां पंहिंजे नौजवाननि जी, पंहिंजे फ़नकारनि जी ईअं ई हिमत अफ़ज़ाई करे सघूं था, ईअं ई सपोर्ट करे सघूं था, सिर्फ़ु तव्हांजे हिकिड़े लाइक सां, शेयरिंग सां ऐं सब्सक्राइब करण सां। छो जो अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं हीउ दौरु जेको आहे फास्ट दौरु आहे ऐं असां जेके ख़ासि करे वरी सिंधी माण्हू आहियूं, सिंध में रहंदड़ या सिंध खां ॿाहिरि जेके असां सिंधी दोस्त रहनि था, उन्हनि खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त पंहिंजनि माण्हुनि जी सपोर्ट कयो, हिक ॿिए खे सपोर्ट कयो, हिक ॿिए जा ॿांह ॿेली थियो इन तरीक़े सां सोशल मीडिया जे ज़रिए। त 105 माण्हू हिन वक़्तु ॾिसी रहिया आहिनि। कंहिंजा नाम खणा, अज़ीज़ आरबानी साहब ॾिसे पियो, अज़ीज़ आरबानी साहब वॾी महिरबानी, तव्हां दिलि मोकिली आहे ऐं गुड जो निशानी मोकिलियो अथव वॾी ज़बरदस्त। शाज़ेब सिंधी साहब ऐं उहे बि शोएब अयान इलेक्ट्रॉनिक्स ऐं राशिद लतीफ़ चवे थो तव्हां मतिलबु तव्हां पैसा कमायो। बिल्कुलु साईं, पैसा त ज़ाहिर आहे सभिनी जी ज़रूरत आहे ऐं ईअं इन जे ज़रिए ई ज़ाहिर आहे बेरोज़गारी तमामु घणी आहे, इन जे ज़रिए ई थोरी घणी रोज़ी बि थी वेंदी हिन दोस्त जी। त तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कयूं था। असां सभई अॼु 130 माण्हू ॾिसी रहिया आहिनि ऐं तव्हां सभिनी खे असांजी गुज़ारिश आहे 130 135 माण्हू जेके ॾिसी रहिया आहिनि, त हिन वीडियो खे बि वरी तव्हां लाइक कजो ऐं शेयरिंग कजो ॿियनि दोस्तनि ॾे बि। त हिन पेज ते तव्हांखे मुख़्तलिफ़ वीडियोज़ बि नज़र ईंदा शेरदिल गाहो जा, कॉमेडी वीडियोज़, फ़नी वीडियोज़ ऐं ॿियो बि घणो कुझु लाइव स्ट्रीमिंग व्लॉग्स वग़ैरह तव्हां हुनखे ॾिसी सघो था। त शेरदिल गाहो हाणे वधीक तव्हां 130 माण्हुनि सां ॻाल्हायो। हा, शेरदिल गाहो वीचारो हिकिड़ो असांजो ॾाढो तमामु भलो आर्टिस्ट आहे। सिंध में जेके बि टैलेंट रखंदड़ नौजवान दोस्त आहियो उन्हनि खे मां बार बार रिक्वेस्ट कंदो आहियां सोशल मीडिया जे ज़रिए, भगल मोबाइल हुजे, टुटल मोबाइल हुजे, उन तां पंहिंजो टैलेंट शो कयो। ॿाराड़ी में, झंगझर में, ॻोठ में बराए सलाह हुजे, जेको बि ॿाराड़ी में हारी आहे, नारी आहे, धनार आहे, स्टूडेंट आहे, शागिर्द आहे, जेके बि नौजवान आहियो, भगल मोबाइल हुजे, टुटल मोबाइल हुजे, पंहिंजो टैलेंट शो कयो। छो जो सोशल मीडिया आहे पर तव्हांजो टैलेंट पूरी दुनिया ॾिसंदी आहे ऐं इलाही जेके नौजवान आहिनि जेके ॿाराड़ी मां, ॻोठनि मां, शहरनि मां वायरल थींदी आहे, जिन जी वीडियो जिन खे पूरी दुनिया ॾिसंदी आहे, एप्रिशिएट कंदी आहे। त तव्हां सभिनी दोस्तनि जी इहा महिरबानी थींदी जो तव्हां असांजे सिंध जे आर्टिस्टनि खे जो दोस्तनि खे मुंहिंजी सलाह अली साहब बि ॾे, सुराब साहब बि ॾे, तव्हां बि ॾियो। हीअ जेको फेसबुक खे ग़लति इस्तेमालु कयो थो वञे, कंहिं बि इहो ग़लति आहे, कंहिं बि कंहिं इज़तदार जी का नंढी पॉइंट हथ अची थो इहो ग़लति आहे। कमेंट्स
मतिलबु ॾिठो नथो वञे पर जंहिंखे केरु कंहिंजे ख़िलाफ़ का पोस्ट रखी थो छॾे हा त उन पहिरियां verify थो कनि, पहिरियां ॾिसनि। हा। कमेंट्स ऐं हुनखे शेयर कंदा वेंदा आहिनि दोस्त, इहो थोरो असल में तव्हांजे जिन्हनि नंढे कमेंट्स सां कॾहिं दिलाज़ारी थी वञे। पर जिन्हनि खे को दुनिया जो कमु कोन्हे उहो गारियूं ॾींदो ॿियो छा करे इहो छा थो करे सघिजे इहो अजीब इहो इंसान जो कमु न आहे। असल में पूरी दुनिया मुंहिंजे तरफ़ां पूरी दुनिया ऐं पूरी एशिया सोशल मीडिया खां तफ़री वठंदी आहे, इंजॉय कंदी आहे। असां वटि कुझु माण्हू आहिनि जेके अफ़रा तफ़री में यूज़ कंदा आहिनि, ईअं न कयो। ऐं जेको टैलेंट आहे जेको कमु करे थो हुनखे एप्रिशिएट कयो। असां वटि वरी अलमी इहो आहे जेकॾहिं को निभागो आहे, निंड पियो आहे, कुझु नथो करे थो हुनखे दुनिया कुझु नथी चए। जेकॾहिं को वण पोखे थो, सबील जो नलको हणाए थो, या फिलाई कमु करे थो, या भलाई जी ॻाल्हि करे थो, या भलो कमु करे थो, त हुन ते तनक़ीद थिए थी। हुनजो तनक़ीद न कयो, हुनजो हौसलो वधायो। जीअं वरी ॿिया नौजवान असांखे ॾिसी असां सोशल एक्टिविटी जी मां वीडियोज़ रखंदो आहियां। इलाही माण्हू चवंदा आहिनि त बाबा वीडियो थो भरे, शो ऑफ थो करे। असां इन लाइ वीडियो रखंदा आहियूं त जेको नौजवान आहे उन में जज़्बो अचे, उहो बि कमु करे, पंहिंजे ॻोठ में, रस्तनि में, पंहिंजे पाड़े वारनि जी भलाई करे, माइटनि जी, ग़रीबनि जी फिलाई कमु करे। ऐं तनक़ीद भली कयो, पर माना उहो उस्ताद छा चवंदो बराए इस्लाह बराए इस्लाह हुजे। उस्ताद सोराब चयो हा छा उस्ताद इस्लाह हुजे, हा। तनक़ीद भली कयो पर हुन में इस्लाह हुजे, इस्लाह जो फैक्टर वधीक हुजे, तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे। तमामु हिकिड़ो पैगाम जो हा, बिल्कुलु। इहो आम पैगाम आहे जेको तव्हांखे इहो ई असां ॿुधाईंदासीं। मां हू बि चवंदो आहियां, अक्सर पंहिंजे लाइव सेशन में ॿुधाईंदा आहियूं दोस्तनि खे, त असां जेके ख़ासि करे सिंधी दोस्त आहिनि, त हीअ जेका सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे, इहो पूरी दुनिया में हलंदो आहे। इहो सिर्फ़ु कंडियारे ताईं न हलंदो आहे, या नौशरो पहिरियों ताईं दादूअ ताईं न हलंदो आहे, या कश्मीर ताईं न हलंदो आहे। वर्ल्ड में पूरी दुनिया में हिकिड़ो मैसेज बि ईंदो आहे। जेको तव्हां कमेंट्स ॾींदा आहियो, उहे कमेंट्स सभई पढ़ंदा आहिनि। ईअं सिर्फ़ु उहो न पढ़ंदो आहे जंहिंजे लाइ तव्हां कमेंट्स ॾियो था, उहा सॼी दुनिया पढ़ंदी आहे। हिन सां तव्हांजी तरबियत जी ख़बर पवंदी आहे, तव्हांजे ख़ानदान जे पस मंज़र जी ख़बर पवंदी आहे। जॾहिं तव्हां कोई कमेंट ॾींदा आहियो कंहिंजे लाइ, तारीफ़ नथा करे सघो, तारीफ़ न कयो, पर कंहिंखे घटि वधि न ॻाल्हायो, कंहिंखे बुरो न चओ, छो जो इन सां तव्हांजी ख़बर पइजी वेंदी। जेके माण्हू जेको ग़लति सलत ॻाल्हाईंदा आहिनि, उन सां उनजी ख़बर पवंदी आहे उनजी तरबियत सुठी न आहे थियल, उनजी तालीम न आहे एतिरी, उनजो ख़ानदानी पस मंज़र अहिड़ो न आहे, उनखे शायदि नंढे लाइ खां इहो ई माहौल मिलियो आहे, तॾहिं हू अहिड़ा कमेंट्स थो करे। इन करे जेतिरो थी सघेव, अगरि सुठा कमेंट्स नथा ॾेई सघो, गुड नथा ॾेई सघो, लाइक नथा ॾेई सघो, त ख़राबु बि न चओ कंहिंखे। सिर्फ़ु ॾिसो था, ॻाल्हि वणे थी त ठीकु आहे, गुड चई छॾियो, सुठो कमेंट्स ॾियो, दुआ ॾियो, त असां बि तव्हांखे दुआऊं ॾींदासीं उनजे बदिरे। बाक़ी जेकॾहिं के माण्हू ग़लति ॻाल्हाइनि था या ग़लति गार गंद कनि था, उनखे असां त गार गंद न कंदासीं, ज़ाहिर आहे असां चुप थी वेंदासीं, सब्र कंदासीं, ऐं पोइ सब्र उहो वरी पोइ उन्हनि सां विढ़ंदो आहे, पोइ उहो माण्हू बाद में पशेमान बि थींदा आहिनि। सो अहिड़ो कमु न कयो जो बाद में पशेमानी थियणी पए, बाद में माफ़ी वठणी पवनि, त इहा सुठो अमल न आहे। जॾहिं बि कयो सुठो अमल कयो, माण्हुनि जे लाइ सुठा कमेंट्स रखो। तनक़ीद तव्हांजो हक़ु आहे, तनक़ीद करे सघो था, त तव्हां असांखे हीअ ॻाल्हि सुठी न लॻी तव्हांजी, या हीअ तव्हांजो कलाम सुठो न लॻो, हीअ तव्हांजो जेको लतीफ़ो इहो सुठो न लॻो, मुआशरे ते ग़लति असरु थो पए हिन जो, इनखे हीअं करे बि करे सघिजे पियो। अहिड़ी सलाह ॾियो, अहिड़ी इस्लाह कयो असांजी, ठीकु आहे। अली गुल मल्हा इहो ई चवंदो। हा साईं, हा। बाक़ी इहो आहे जो ॾिसणु विसण नथा, बसि भुजा टंगियूं बीठा उन ॾींहुं बि मां ॾिसां पियो, माण्हू वांदिया आहिनि, अलाए छा आहे, अलाए सादा आहिनि, उन ॾींहुं बीठा आहिनि। जेको प्रिंस किंग आहे साईं, इहो जेको मोहन जे दड़े आहे, उते खणी किंग प्रिस्ट उनखे वञी पुॼा न कनि। माण्हू बीठा पुॼा न, ख़ुदा जी तव्हांखे मार पे तव्हांजे घर में किरियो। उहो असांजी सिंधी सकाफ़त जो असासो आहे, असांजी सुञाण आहे सिंध जी। मोहन जे दड़े मां उहो जेको आहे सो बादशाह हो मोहन जे दड़े जो, ऐं उनखे बीह करे पुॼा ॾियनि था पिया, हरू फोटू कढाए सोशल मीडिया ते रखिया अथनि। त इन माण्हुनि खे त उहे ख़ैर फांसी आहे, उहे हथीका थी आहे, पुलिस में गिरफ़्त में अची आहे, ऐं असांजा माण्हू पुॻा वञी जेके सिंधी। हा बिल्कुलु। तव्हांजो मां सर तव्हांखे इहो ॿुधायां त तव्हां कंहिंजो फ़ोटू बि जेको आहे उनजी बग़ैर इजाज़त नथा रखी सघो, साइबर क्राइम आहे इहो, सम्झो साईं। इन जे लाइ जेको आहे ॾिसी वेसी ॻाल्हायो, ॾिसी वेसी, ऐं जेको प्यारु तव्हां सिंध जे फ़नकारनि सां कयो था इहो जारी रखो। ऐं इनशा अल्लाह ताला जेतिरो तव्हां प्यारु कंदव, असां में ओतिरो उत्साह ईंदो, ओतिरो असां जेको आहे सो तव्हांखे सुठो कमु ॾेई सघंदासीं, इस्लाही कमु, मज़ाहिया कमु ॾेई सघंदासीं, ताकी तव्हां बि रिलैक्स हुजो। छो जो तव्हां बि घणा असां वांगुरु शादीशुदा आहिनि, ज़ालुनि जा आयल आहिनि घणा, त उन्हनि खे बि थोरो रिलैक्स करिणो हूंदो आहे, त ॿ मिंट उहे खिलनि, त ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ऐं हीअ जेको पेज आहे असांजे दोस्त नंढड़े शेर मोहम्मद जो, त हिनखे जेको आहे लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो। अस्सलाम वालेकुम,
खुदा अञा आहे छा हा मां बोले यार आया हूं त भला लागी तो कम के पटियूं वरी या नसीबा गॾु थिया हूं त कम के पटियूं न बा जा तूं किरायो करे ईंदे हैदराबाद साहब जो इंट्रोडक्शन कराए साईं बेहतरीन हे असांजो रजनीकांत जो कज़न तालमी फिल्मुनि जो हीरो इहो वेठो आहे हेॾा साईं वीर बालाज खान वेठो आहे नंढड़ो जेको शर्ट सां उहो ॾिसो था ऐं होॾो साईं रेस सरवर रिंद साहब वेठो आहे अलाह हिनखे सलामत रखे 3 रातूं पहिरियां मूंसां फोन ते ॻाल्हाई चई बलोची जा ॻाल्हि वार खन मां चयो बाबा हाज़ुर मां खनूं बलोचो साईं मूंखे वेरीफाई पियो करे जुगाड़ी त न आहे इन करे मां बि बाबा पेट्रोल ते बलोच की ॻाल्हाई 100 ते कांटो रखियमि